अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जो ही थंबनेल तव्हां ॾिठो हूंदो, लेकिन तव्हांखे हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीन ख़बर ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जे बारे में। ऐं हीअ ख़बर तव्हांजे कम जी आहे। जेका दोस्त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अची कमेंट कंदा आहिनि त तकरार ड्रामो ईंदो या न ईंदो, उन्हनि जे लाइ हीअ ख़ुशख़बरी आहे ऐं उन्हनि जे लाइ हीअ वीडियो आहे ई उन्हनि जे लाइ। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा दोस्तों, ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। जेको कल्ह ॿियों टियों ॾींहुं वठी दोस्त इहो ई मैसेज करे रहिया आहिनि तकरार ड्रामो ईंदो या न ईंदो, बसि असांखे इहा ॻाल्हि ॿुधाए। मां काफ़ी सारियूं अपडेटनि में सिधी ॻाल्हि करे चुको आहियां त तकरार ड्रामो जेको आहे उहो सूमर खां पोइ हली वेंदो, ऐं अॻे जेको हाणे सूमर अचण वारो आहे इन ते तकरार ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं छाजे करे बंदि थियो इहो कारण बि मां ॿुधाए चुको आहियां। मुंहिंजे ख़्याल में सभु दोस्त उहे वीडियो न ॾिसी सघिया आहिनि जिन ते मूं अपडेट ॾिनी हुई ऐं तकरार ईंदो या न ईंदो सॼी अपडेट मूं ॾिनी, लेकिन उन्हनि खे हाणे हिन वीडियो में खोले ॿुधायां थो तकरार ड्रामो ईंदो, बिल्कुलु ईंदो दोस्तों, ईंदो अॻे सूमर ते ईंदो। तव्हां बिल्कुलु दिलि जाए करे वेही रहो ऐं तव्हांखे तकरार ड्रामो मिलंदो, इहा असांजी गारंटी आहे। बसि कुझु ॼाणा आहिनि इहे तव्हां सब्र कयो, तव्हांखे तकरार ड्रामो मिली वेंदो। ऐं अॻिते हली जेको आहे असद कुरैशी बि अची चुको आहे, लेकिन वरी मुहबतनि जो माॻ जे लाइ बि काफ़ी दोस्त मैसेज करे रहिया आहिनि भला उहो हलंदो या न हलंदो। उन जी अपडेट इन वीडियो में तव्हांखे ॾेई छॾियूं था। उहो बि अॻे महीने में फरवरी में तयारियूं उन जो हली रहियूं आहिनि, उहो बि हलंदो, दिलि जाइ सां हलंदो। तव्हां टेंशन न कयो, 2-3 ॾींहं इहे अपडेटां जेकियूं अचनि थियूं तव्हां ॿुधंदा रहो। तव्हांखे हर नए अदाकार जी जेकी एंट्री थी रही आहे उहा असांजे चैनल ते अपडेट मिलंदी रहंदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।